पंहिंजे ॿारनि खे ज़हनी तरह सां उनखे तयारु रखो त हू हर सब्जेक्ट में माहिर आहिनि। उन्हनि जो को बि फेवरेट सब्जेक्ट न बल्कि सभई फेवरेट सब्जेक्ट आहिनि। ॿारनि खे जेकॾहिं तव्हां उहे सम्झाईंदो सिर्फ़ु इंग्लिश ते फोकस कर या सिंधी ते फोकस कर या जेको रियाज़ी ते फोकस कर, त फेवरेट सब्जेक्ट ॿुधाईंदो रहंदो त उहो ॿारु उन्हनि में ई फाथो रहंदो, उन हिकिड़े सब्जेक्ट में ई क़ाबू रहंदो, उहो अॻिते वधी नथो सघे। इन जे करे ॿारनि खे ॿुधायो तव्हांजा सभई फेवरेट सब्जेक्ट आहिनि ऐं सभिनीनि ते तव्हांखे महिनत करणी आहे। पोइ उन जे लाइ हिकिड़ी प्लानिंग कयो, तव्हां प्लानिंग मुताबिक़ जेको उहे सब्जेक्ट जेके आहिनि उहे गॾु करे उन प्लानिंग मुताबिक़ उन सभिनीनि फेवरेट सब्जेक्टनि खे सुठनि सां उन जी तयारी करियो त इम्तिहाननि में तव्हांजी रिज़ल्ट सुठी ईंदी। हाणे त अक्सर ॾिठो हूंदो त ॿारनि जे इंग्लिश में नंबर सुठा पिया अचनि या साइंस में, समाजी अभ्यास में या मैथ में, उन्हनि में ई कहिड़े बि हिकिड़े सब्जेक्ट में मार्कूं सुठियूं पियूं अचनि, छो जो उन सब्जेक्ट में उहो बहितरु आहे। त इन लिहाज़ खां त उन ॿार खे ऐं उन ॿार जो जेको ज़हन आहे उहो क्रिएट कयो वेंदो आहे। त इन जे करे उन ॿार जे ज़हन खे अहिड़े नमूने सां क्रिएट न कयो वञे, ठाहियो न वञे, जोड़ियो न वञे, अहिड़ी सोच उन जे ज़हन में न लॻाई वञे जो हिकिड़े सब्जेक्ट ते हुई, हिकिड़े सब्जेक्ट ते ई फाथल हुजे ऐं हिकिड़े सब्जेक्ट ते पियो महिनत करे।